पीपल्स पार्टी जो बानी चेयरमैन ऐं आलमी सियासतदान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ईस्वी ते सिंध जे साह सिबाणे शहर लाड़काणे में सर शाहनवाज़ भुट्टो जे घर में ॼाओ। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शुरुआती तालीम पंहिंजे ई शहर में हासिल करण खां पोइ आला तालीम लाइ विलायत हलियो वियो ऐं 1950 ईस्वी में बर्कले यूनिवर्सिटी में सियासत में ग्रेजुएशन कयईं। 1952 में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में कानून जे शोबे में आला तालीम खां पोइ हुन मिडिल टेम्पल लंडन मां बैरिस्ट्री जो इम्तिहान पास कयो, जिते कुझु अरसो पढ़ाइण खां पोइ हू पाकिस्तान मोटी आयो ऐं कुझु वक़्तु मुस्लिम लॉ कॉलेज कराची में लॉ जो प्रोफेसर रहियो। 1953 ईस्वी में सिंध हाई कोर्ट में वकालत शुरू कयईं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फील्ड मार्शल जनरल अयूब ख़ान जे हुकूमती दौर में सियासी कैरियर जी शुरुआत कई ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहण खां पोइ 1963 ईस्वी में पॾई वज़ीर थियो ऐं 3 साल उन उहिदे ते फ़ाइज़ रहियो। 1963 ईस्वी में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रोटी कपड़ा ऐं मकान जो नारो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियादु रखियो। हू सिविल मार्शल एडमिनिस्ट्रेटर बि थियो ऐं सदार जो उहिदो संभाले वरितो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो डिसंबर 1971 खां 13 अगस्त 1973 ताईं उन उहिदे ते फ़ाइज़ रहियो। 14 अगस्त 1973 ते हुन नए आइन हेठि वज़ीर आज़म तौरु उहिदे जो कसम खंयो ऐं 1977 ईस्वी ताईं उन उहिदे ते पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो रहियो। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सियासत खे अवाम जी ख़िदमत जो ज़रियो सम्झंदो हो ऐं अवाम खे ताक़त जो सच चश्मो सॾींदो हो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क में ज़रई सुधार आंदा, क़ौम खे आइन जो तोहफ़ो ॾिनो ऐं मज़दूरनि खे ज़बान ॾिनी त जीअं उहे पंहिंजे हक़ जो आवाज़ बुलंद करे सघनि। हुन पाकिस्तान जी मज़लूम अवाम खे वक़्त जे हाकिम सां अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हाइण जो हौसलो पिणु ॾिनो। आमिरियत ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण जे ॾोह ऐं अवामी मक़बूलियत खे रोकण लाइ हिकु साज़िश तहत नवाब मोहम्मद अहमद ख़ान जे क़त्ल जे इल्ज़ाम में 4 अप्रैल 1979 ईस्वी ते पाकिस्तान जे मक़बूल अवामी अॻवान खे फाहीअ जे फंदे ते चाढ़ियो वियो ऐं संदसि वए खां पोइ पाकिस्तानी सियासत में हिकु अहिड़ो ख़ाल पैदा थियो जेको केतिरनि सालनि ताईं भरिजी न सघियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॻाणेटो अहिड़नि अॻवाननि में थिए थो जेके क़ौमुनि जी तारीख़ ते पंहिंजा नक्श हमेशह लाइ छॾे वेंदा आहिनि। अवाम लाइ कयल संदसि ख़िदमतूं अॼु बि यादि रखियूं वञनि थियूं।